तंहिंजे करे दीन इस्लाम में कस्बे मुआश जी वॾे में वॾी फज़ीलत आहे। अव्हां ॿाराड़ी जा इंसान हो, पंहिंजी ज़मीनुनि खे आबाद था कयो, मेहनत मज़दूरी कयो था, लेकिन तव्हांजो पसीनो ऐं पघर, तव्हांजी मेहनत ऐं मज़दूरी हलाल ऐं पंहिंजे बचनि जे जेको आहे बुख फाके जे दूर करण जे लाइ अवां ग़रीब तबिको मेहनत मज़दूरी कंदड़ तबिके जो दर्जो अल्लाह रसूल वटि दुनियादारनि खां वधीक आहे। हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हथड़ो मिलायईं। महबूब मुस्तफ़ा ॾिठो त हज़रत मुआज़ जे हथनि ते लिफूं आहिनि। फरमायो मुआज़ तुंहिंजे हथनि में लिफूं छो आहिनि? चए अल्लाह जा रसूल मोचको कमु कंदो आहियां, जूता ॻंढंदो आहियां। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छो इहा महिनत कंदो आहे? चइसि बचड़ा आहिनि, उन्हनि खां पोरियो करणो थो पए, हलाल जी महिनत थो कयां। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन हीअ मज़दूरी महिनत कंदड़ सहाबीअ खे फरमायो मुआज़ हथड़ा मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत में पेश कर। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुआज़ जे हथनि खे बोसो ऐं चुमी ॾेई फरमायो हादा यदान ला यमसुहुमुन नार, जेके हथ मेहनत मज़दूरी करनि था इन ते जहन्नम जी बाहि हराम आहे। आम दुनिया में मुरीद मुर्शिद जे हथनि खे चुमंदो आहे, शागिर्द उस्ताद जे हथनि खे चुमंदो आहे, नंढो वॾे जे हथनि खे चुमंदो आहे, लेकिन हिते इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेहनत मज़दूरी कंदड़ इंसान ग़रीब तबिके जे हथनि खे बोसो ऐं चुमी ॾेई अल्लाह जे रसूल ॿ शयूं ॿुधायूं। हिकु इहा शइ ॿुधाई त ग़रीब तबिके जो दर्जो अल्लाह ऐं रसूल वटि वधीक आहे। ॿियो मेहनत ऐं मज़दूरी कंदड़ जो दर्जो इहो आहे जो रब साईं जे मथां जहन्नम जी बाहि हराम करे। इंसान हो त अर्ज़ु करण जो मक़सदु आहे अल्लाह साईं इंसान में ख़्वाहिश इन जे करे रखी आहे ताकि इंसान मेहनत करे, ज़मीन संभाले, पंहिंजी मेह खे संभाले, दुकान संभाले, मज़दूरी करे। इन मेहनत मुशक़त जी इस्लाम जे अंदरि वॾे में वॾी फज़ीलत आहे, वॾे में वॾो दर्जो आहे, वॾे में वॾी फज़ीलत आहे। हाणे अल्लाह साईं इंसान में ख़्वाहिश त रखी, लेकिन जेकॾहिं इन इंसान खे क़ुरान पाक सां ताल्लुक़ न थियो, क़ुरान शरीफ़ सां निस्बत न थी, क़ुरान पाक सां वाबस्तगी न थी, त ख़्वाहिश में नुक़सान इहो थींदो जो मुआशिरे जे अंदरि टे वॾे में वॾा गुनाह ख़्वाहिश जे करे थियनि था। जेकॾहिं तव्हांखे मुआशिरे में ज़िना ॾिसण में अचे थी, शराब पीअण में अचे थो, सूद खोरी ऐं हराम खोरी आहे, उहो इंसान जेको आफ़ीसर त थियो, क़ौम जो पैसो त उन वटि आहे, लेकिन उनखे माल गनीमत सम्झो वेठो आहे ऐं उन में ख़ौफ़ ख़ुदा न आहे। इन हीअ हराम खोरी खां हुनखे नफ़रत न आहे। या उहो इंसान जेको बिज़नेस करे थो, धंधो, ऐं उहा सुन्नत करे थो, लेकिन उन वापार में व्याज जी ज़ुल्म जी रक़म रखे थो, त हराम खोरी इंसान जे अंदरि उन वक़्त में हूंदी आहे जॾहिं इन इंसान जो क़ुरान पाक सां ताल्लुक़ न हूंदो आहे। शराब जी नहूसत तॾहिं इंसान में ईंदी आहे जॾहिं इनखे क़ुरान पाक सां ताल्लुक़ निस्बत न आहे। अहिड़े तरीक़े सां ज़िना ऐं बुराईअ जे तरफ़ इंसान उन वक़्त में ख़्वाहिशुनि जो उहो जेको आहे इत्तिबा कंदो आहे जॾहिं उनखे क़ुरान पाक सां ताल्लुक़ न आहे। त क़ुरान शरीफ़ सां ताल्लुक़ ऐं क़ुरान पाक सां निस्बत ज़रूरी आहे। जॾहिं क़ुरान सां निस्बत ऐं ताल्लुक़ थी पियो त इंसान ज़िना खे छॾे निकाह जी पाक दामन ज़िंदगी गुज़ारींदो, हराम खे छॾे हलाल खाईंदो, ऐं इंसान सूद खोरी ऐं हराम खे छॾे करे हे इंसान मेहनत ऐं हलाल पंहिंजे उज़वनि खां सही जाइज़ शरीअ जे दायरे में कमु वठंदो। इन जे करे ख़्वाहिश जे अंदरि इंसान खे क़ुरान पाक सां ताल्लुक़, क़ुरान पाक सां रब्त ज़रूरी आहे। तव्हां मुआशिरे ते नज़र कयो, जेकॾहिं अॼु मुआशिरे में ज़िना आहे, अॼु मुआशिरे में शराब आहे, अॼु मुआशिरे में हराम खोरी ऐं सूद खोरी आहे, उनजो सबबु इहो आहे त अॼु जे इंसान जो क़ुरान पाक सां ताल्लुक़ न आहे। जे हूंदो त रस्मी ताल्लुक़ आहे, अबो ॾाढो मुस्लमान आहे, हे बि मुस्लमान थी पियो, हुननि जे घरनि में बि अलाह जो किताब पियो हो, हिन जे घर में बि क़ुरान पाक पियो आहे, लेकिन क़ुरान शरीफ़ सां रब्त, क़ुरान पाक सां ताल्लुक़, क़ुरान शरीफ़ जो फ़हम ऐं सम्झ इहा इंसान में न आहे। हज़रत शाह अब्दुल गनी रहमतुल्लाह अलैह, अंग्रेज़ जो ज़मानो आहे
अंग्रेज़ उन आलिम दीन खे चवे थो त शाह अब्दुल गनी रहमतुल्लाह अलैह तव्हां मुसलमान हक़ ते हो, हीउ आलिम दीन मुसलमान थो चए हा असां हक़ ते हो। अंग्रेज़ तो पुछे तव्हांखे दलील छा आहे? चए दलील इहो आहे त असां वटि मुक़दस किताब क़ुर पाक आहे ऐं जीअं अल्लाह जे तरफ़ां नाज़िल थियो इहो उम्मत मुस्लिमा वटि महफ़ूज़ आहे। क़ुर पाक जहिड़ी दौलत आहे, तंहिंजे करे असां मुसलमाननि जो मज़हब दीन इस्लाम सचो मज़हब आहे, बाक़ी मज़हब बातिल ऐं कूड़ आहे। त उहो अंग्रेज़ थो चवे शाह अब्दुल गनी तव्हांजे क़ुर पाक में को असर आहे? हिन आलिम दीन फरमायो हा क़ुर पाक में असर आहे, क़ुर शरीफ़ में असर आहे। जंहिं इरादे सां इंसान क़ुर पाक जेकॾहिं उहो इंसान तिलावत कंदो अल्लाह से उन जे मथां उहा भलाई कंदो। बीमार जे मथां पढ़िजे त ख़ुशि थी वेंदो, जंहिंजे मथां मुसीबतूं तकलीफ़ूं आहिनि क़ुर पाक खे जेकॾहिं वाबस्तगी रखंदो त मुसीबतूं दूर थी वेंदियूं। जेकॾहिं को इंसान सफ़र में वञे थो, दुश्मन आहे, क़ुर शरीफ़ सां तालुक़ु हूंदो त दुश्मन खां हिफ़ाज़त थींदी। इंसान जी दुनिया आख़िरत जी भलाई क़ुर पाक में आहे। हाणे अंग्रेज़ जे हथ में लोह जो टुकड़ो आहे, उहो अंग्रेज़ शाह अब्दुल गनी आलिम दीन खे थो फरमाए त मौलवी साहब तूं त क़ुर पाक जूं अजीब अजीब फज़ीलतूं ॿुधायूं, ही ड्रामो आहे, तूं क़ुर शरीफ़ इन ते तूं विर्द कर, क़ुर पाक जी सूरत आयत पढ़ ऐं इहो ड्रामो सोन थियो त मां यकीन कंदुमि त तव्हांजो दीन सचो आहे। जे क़ुर जे पढ़ण सां ड्रामो सोन न थियो त मां चवंदुमि त तव्हांजो मज़हब दीन सचो न आहे। उन आलिम दीन शाह अब्दुल गनी रहमतुल्लाह अलैह उन अंग्रेज़ खे चयो जेकॾहिं क़ुर जे पढ़ण सां ड्रामो सोन थियो त पोइ तोखे मुसलमान थियणो पवंदो। चए बिल्कुलु सही आहे, मां मुसलमान थींदुमि। हाणे शाह अब्दुल गनी रहमतुल्लाह अलैह आलिम दीन अंग्रेज़ खां उहो लोह जो टुकड़ो वठी करे पंहिंजे हथ ते रखी मुसलमान हो, उन्हनि बिरादरी जा इंसान हो। उन आलिम दीन क़ुर पाक जी सूरत बकरह, सूरत आल इमरान, यासीन ऐं रहमान मुज़म्मिल न पढ़ी, नंढड़े में नंढड़ी क़ुर पाक जी आयत आम हर हिकिड़ो मुसलमान पढ़ंदो आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नंढड़े में नंढड़ी आयत है, पर क़ुर शरीफ़ जे 30 सिपारनि जूं बरकतूं रहमतूं अल्लाह से इन नंढड़ी आयत में रखियूं आहिनि। शाह अब्दुल गनी रहमतुल्लाह अलैह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे उन ट्रामे ते दम कयो, उहो ट्रामो सोन बणिजी वियो। हे इंसान कलमो पढ़ी मुसलमान थियो। जॾहिं मुसलमान थियो त शाह अब्दुल गनी रहमतुल्लाह अलैह खां उहो नओं मुसलमान सुवाल करण लॻो त मौलाना अब्दुल गनी साहब इहो असर तुंहिंजी ज़ुबान में आहे या क़ुर पाक में आहे? आलिम दीन फरमायो त मुसलमान ॿ क़िस्म जा हूंदा, हिकिड़ा उहे मुसलमान कलमे गो इंसान हूंदा जंहिंजी ज़िंदगी क़ुर पाक जे मुआफ़िक़ हूंदी, ॿिया उहे मुसलमान कलमे गो इंसान हूंदा जंहिंजी ज़िंदगी क़ुर पाक जे मुआफ़िक़ न हूंदी। जंहिंजी ज़िंदगी क़ुर जे मुआफ़िक़ हूंदी उन जी ज़ुबान में असर हूंदो, जंहिंजी ज़िंदगी क़ुर जे उबतड़ हूंदी उन जी ज़ुबान में असर न हूंदो। त मुसलमानो क़ुर शरीफ़ एॾे वॾी नेमत आहे, वनुनज़्ज़िलु मिनल क़ुर मा हुवा शिफ़ाउन व रहमत। त इंसानो ख़्वाहिश अल्लाह से इंसान खे ॾिनी आहे त इन ख़्वाहिश में इंसान जो क़ुर पाक सां तालुक़ हुजे। जॾहिं क़ुर सां निस्बत थींदी त हे इंसान ज़िना जे वेझो न वेंदो, क़ुर सां निस्बत थींदी त हे इंसान शराब जे वेझो न वेंदो, क़ुर सां निस्बत थींदी त हे इंसान सूद ऐं हराम ज़ुल्म जे वेझो न वेंदो। तंहिंजे करे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मुआशिरे में अचनि था, अरब जो दौर जहालत जो दौर आहे, सिर्फ़ उन्हनि में शिरक कुफ़र कोन हो। जीअं उन्हनि में शिरक हो कुफ़र हो, तीअं उन्हनि में मुआशिरती वॾे में वॾे गुनाह ऐं बुरायूं हो। ज़िना उन्हनि इंसाननि में आम हुई, शराब उन्हनि इंसाननि में आम हो, सूद खोरी हराम खोरी उन्हनि में आम हुई, क़त्ल ज़ुल्म ज़्यादती घणी हुई। तंहिंजे करे ज़िना उन्हनि में एतिरी ही जो को बि इंसान अरब जो नौजवान कंहिं बि औरत सां ज़िना जा तालुक़ रखणु चाहींदो हो त भले वञी ज़िना जा तालुकात रखे, झल पल कान कोन हुई। मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत में नौजवान अचे थो, कलमे को मुसलमान आहे, चए अल्लाह जा रसूल रब अहकमुल हाकिमीन मुंहिंजे जिस्म में कुवत ऐं ताक़त रखी आहे, मूंखे औरतुनि जा ख़्यालात थींदा आहिनि, अवां अल्लाह जा रसूल पैगंबर हो, मूंखे इजाज़त ॾियो त मां ज़िना ऐं गुनाह कयां। महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में नौजवान ज़िना ऐं गुनाह जा इरादा खणी आयो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अख़लाक़ छा हो? तव्हां असां आम इंसान जी ख़िदमत में को अहिड़ो इंसान ॻाल्हि कंदो त ही मौलवी साहब गुस्से ऐं कावड़ में ईंदो, लेकिन मोहम्मद मुस्तफ़ा जो अख़लाक़ इहो आहे, इन्नक लअला ख़ुल्क़िन अज़ीम। ऐं महबूब मुस्तफ़ा तूं अज़ीम अख़लाक़नि जो
तूं अज़ीम अख़लाक़ वारो आहीं। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में वेठल आहिनि ऐं मस्जिद नबवी जे अंदरि ज़ुल ख़ुवैसर हिकिड़ो शख़्स आहे जंहिंखे न मस्जिद जी ख़बर, न अल्लाह जी सुञाण, न रसूलुल्लाह जी सुञाण, न दीन मज़हब जी सुञाण। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो। उन हीअ ज़ुल ख़ुवैसर खे जॾहिं ख़्यालु थियो त मां पंहिंजो बोल बराद कयां, मस्जिद जे हिसे में वेही करे उहो बोल बराद थो करे। सहाबी सगोरा मनो था करनि, ज़ुल ख़ुवैसर अल्लाह जो घर आहे, मस्जिद में बोल बराद पेशाब न कर। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे मनो कयो त इन इंसान खे मनो न कयो, हिन खे काई ख़बर कोन आहे। ज़ुल ख़ुवैसर जॾहिं उते बोल बराद कयो, महबूब मुस्तफ़ा प्यार मोहब्बत सां सम्झायो ज़ुल ख़ुवैसर जी आम जॻह न आहे, अल्लाह जो घर आहे। इते न पेशाब कबो न पायखानो कबो। इन जाइ जो अदब एहतराम जो हुकुम आहे। सहाबीअ खे फरमायो पाणीअ जो दिलो भरे मथां हारे छॾ। ज़ुल ख़ुवैसर पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुस्न अख़लाक़ खे ॾिसी करे कलमो भरे मुसलमान थो थिए। हे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा आहे। तव्हां असांजा मुर्शिद मुरब्बी हज़रत हमादुल्लाह हालिदी नवरुल्लाह मरकज़ औलिया इकराम छा आहिनि? तव्हां असां त आम तरह सां रस्मी तरह सां हूंदा आहियूं त फिलाणो असांजो मुर्शिद आहे, असां मुरीद आहियूं। हज़रत साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पीरगोट शरीफ़ वारा ॾाढा पीर आहिनि, उन्हनि जी छा ज़िंदगी हुई? हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पीरगोठ जे अंदरि इहो उन्हनि जो शर्त हो, मुंहिंजे पीरगोठ शहर में उहो इंसान वेहे जेको अल्लाह जो सजदो करे, जेको मुंहिंजे मस्जिद शरीफ़ में अल्लाह जो ज़िक्र करे, जेको मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत खे अपनाए, जेको पंहिंजे शादीअ में दुहल ऐं ख़िराफ़ात न करे, जंहिंजी औरत घर खां ॿाहिरि बग़ैर उन जे रए जे न निकिरे। हे हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो मक़ाम हो। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में हिकिड़ो इंसान आयो, चए साईं मां रोज़ानो 500 दफ़ा दुरूद पाक थो पढ़ां, मूंखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थिए, लेकिन 500 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ां तो महिरबानी न थिए। हज़रत रोज़े धणी फरमायो हिकिड़े फ़क़ीर खे, पुट फिलाणो फ़क़ीर जेको नओं दरगाह ते आयल आहे, जेको लंगर जे ख़िदमत कमकार में आहे, उन फ़क़ीर खे वठी आ। जॾहिं हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में अचे थो, हज़रत रोज़े धणी था फरमाइनि त पुट तूं राति जो सुम्हंदो आहे, दुरूद पाक केतिरो तूं पढ़ंदो आहे? चएसि मां हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहियां। फरमायो तो ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिरबानी थी आहे, तोखे ज़ियारत ख्वाब में थी आहे? चए मुंहिंजा क़िबला साईं, मुंहिंजी का बि राति ख़ाली कोन्हे जो महबूब मुस्तफ़ा जी ज़ियारत ऐं दीदार न। हाणे हिकिड़ो उहो इंसान आहे जेको 500 दफ़ा दुरूद पाक थो पढ़े, उन खे दुरूद जे करे ज़ियारत नथी थिए। हिकिड़ो हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे वली नेक साले बाने सां निस्बत आहे, फ़क़ीर ऐं दरवेश आहे, हिकु दफ़ो दुरूद पाक थो पढ़े त ख्वाब में ज़ियारत थी थिए। हुन इंसान जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त ताजुब सां ॾिठो। हज़रत रोज़े धणी फरमायो त पुट अॼु बि जेकॾहिं तूं मोहम्मद राशिद जे हथ ते बैयत कर ऐं क़ादरी सिलसिले में अचु, रब तो ते इहा महिरबानी कंदो जो तूं हिकु दफ़ो राति जो दुरूद पाक पढ़ंदे रब तोखे मोहम्मद मुस्तफ़ा जो दीदार नसीब करे। हाणे इंसानो सम्झो अल्लाह वारो छाखे चइबो आहे, पीरी मुरीदी छाखे चइबो आहे? आम तव्हां असां इंसाननि पीरी मुरीदी जो हुलियो बिगाड़े छॾियो। बसि असांजो वॾनि जो मुर्शिद हो, न निमाज़, न क़ुरान, न ज़िक्र, न हया, न अख़लाक़, न अल्लाह जी इबादत, न मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत। इहा पीरी मुरीदी न आहे। पीरी मुरीदी इनखे चइबो आहे, मुर्शिद इनखे चइबो आहे जेको मुरीद जे अंदरि 3 शयूं ज़रूरु अपनाए। उन मुर्शिद सां तालुक़ ऐं निस्बत जे करे उन मुरीद जे अंदरि 3 शयूं ज़रूरु हुजनि। पहिरीं शइ उन जे अंदरि इहा हुजे त हुनजो अल्लाह सां अहिड़ो त तालुक़ हुजे, रब सां अहिड़ो त कामिल तालुक़ हुजे जो अल्लाह खां सवाइ कंहिंजो डप ऐं ख़ौफ़ न थिए। ईमान कामिल उन जे अंदरि अची वञे, जीअं मोहम्मद मुस्तफ़ा साहबा जे अंदरि अहिड़ी त अल्लाह जे नबी उन्हनि खे तालुक़ ॾिनो जो अल्लाह खां सवाइ उन जे दिलि में कंहिंजो बि डप ऐं ख़ौफ़ कोन्हे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु मुस्लमाननि जा ख़लीफ़ा आहिनि। साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं शाम जा फ़ातिह आहिनि, हज़रत साद अर्ज़ु थो करे साईं ख़लीफ़तुल मुस्लिमीन, साम्हूं रूमिन जी फ़ौज 30 लख आहे, तंहिंजे करे मुस्लमान घणे खां घणा मोकिल। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु शाम जे फ़ातिह साहबीअ खे फरमायो त साद ही उहे मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी आहिनि, हिननि खे अल्लाह सां उहो तालुक़ आहे
हिननि खे रब सां एॾो कामिल निस्बत ऐं तवकुल आहे जो इबादत ऐं बंदगीअ में कामिल आहिनि। हज़रत उमर 30,000 मुस्लमान मोकिलिया। हज़रत साद खे फरमायई, साद मूंखे इहो यकीन आहे हेॾां 1,000 मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी हुजनि, होॾां 1 लख रूमी फ़ौज हुजे, अल्लाह से 1,000 खे फतह 1 लख जे मथां अता कनि। होॾां 30 लख फ़ौज है, हेॾां 30,000 सहाबी हज़रत उमर साईं मोकिले थो। उन्हनि सहाबी जे अंदरि दुनिया जा असबाब वसीला कोन हुआ, अल्लाह सां तालुक़ हो, क़ुरान पाक सां निस्बत हुई, मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत हुई, अल्लाह जो ज़िक्र हो, अल्लाह जो ज़िक्र हो। तंहिंजे करे इंसानो पहिरियों शर्त इहो आहे त मुर्शिद पंहिंजे मुरीद जे अंदरि अल्लाह जो ज़िक्र पंहिंजे मुरीदी में एतिरो त कामिल करे जो उन मुरीद जी दिलि में अल्लाह सां तालुक़ अहिड़ो कामिल बणिजी वञे जो मख़लूक खां सवाइ कंहिंजो डपु ऐं ख़ौफ़ न थिए, मख़लूक जो ख़ौफ़ न थिए, बसि हिकिड़े अल्लाह सां तालुक़ हुजे। हयाती मौत जो मालिक, नफ़े नुक़सान जो मालिक रब आकमुल हाकिमीन खे लॻे। ॿी शइ इहा आहे मुरीद जे अंदरि इहा अचे त मुरीद जी ज़िंदगी उथण ऐं विहण, लिबास ऐं पोशाक, शादी ऐं ग़मी मोहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत हुजे। अॼु तव्हां असां सीरत इमामुल अंबिया जे जलसे में आया आहियूं। जलसे में अचण जो मक़सदु इहो कोन्हे त फिलाणे आलिम सगोरे हीअ तक़रीर कई, ॾाढी भली कई, न। मुस्लमानो तक़रीरुनि जा किताब घणा लिखियल आहिनि, ज़रूरत अमल जी आहे। तुंहिंजी मुंहिंजी ज़िंदगी मोहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत ते बणिजी वञे। हज़रत अज़हर रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। रंग जो सांवरो, कद जो हलकड़ो, क़ौम जो घटि आहे, रुपयो ऐं दुनिया दौलत नाहे। मदीने जी बाज़ार में सब्ज़ीअ जो दुकान थो खोले वेहे, महबूब मुस्तफ़ा पोयां अचनि था। ख़ुशतबईअ में हज़रत अज़हर सहाबीअ खे भाकुर था पाइनि। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ मुबारक हज़रत अज़हर जे उन अखियुनि ऐं चेहरे ते आहिनि। हाणे सहाबीअ ॾिठो त महबूब मुस्तफ़ा जे भाकुर में आहियां। हज़रत अज़हर पंहिंजी पुठीअ खे मोहम्मद मुस्तफ़ा जे सीने मुबारक में तबरुक जे लाइ हणे पियो। महबूब मुस्तफ़ा जा हथ उन सहाबी हज़रत अज़हर जे चेहरे अखियुनि ते आहिनि, जेको रंग जो सांवरो, कद जो हलकड़ो, क़ौम जो घटि आहे, रुपयो ऐं पैसो न आहे। महबूब मुस्तफ़ा ख़ुशतबईअ में फरमायो, ही ग़ुलाम बानो केरु ख़रीद कंदो? हज़रत अज़हर अर्ज़ु कयो, साईं अल्लाह जा रसूल, मां त रंग जो सांवरो आहियां, रंग जो हलकड़ो आहियां, अहिड़े नमूने सां मूंखे दुनिया दौलत कोन्हे। तव्हां कंहिं अमीर ख़ुशहाल ते हथड़ो रखियो आहे। महबूब मुस्तफ़ा फरमायो, हा अज़हर, दुनिया में इंसानु उन ते नज़र कंदो आहे जंहिंखे रंग ऐं उन खे ख़ानदान ऐं नसब हुजे, दुनिया ऐं पैसो हुजे। पर अज़हर आहे त ग़रीब ऐं मिसकीन, लेकिन उन जी दिलि में ईमान आहे, अल्लाह ऐं रसूल सां मुहबत आहे। अॼु अज़हर जो दर्जो दुनियादारनि खां वधीक अल्लाह ऐं रसूल वटि अहमियत थो रखे। हाणे इहो साहबी हज़रत अज़हर रज़ियल्लाहु अन्हु गोॾ पियो पाए, लेकिन इन जी गोॾ खुड़ीअ खां हेठि हुई। घणा ई मुस्लमान आहिनि, जेकॾहिं हिन जलसे मां कंहिं मुस्लमान खे उथारिबो त उन जी शलवार सुथण उहा खुड़ीअ खां हेठि हूंदी। न इंसान पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यब तूं मां ॿुधण आया आहियूं। महबूब मुस्तफ़ा जो लिबास इहो हो जो गोॾ मुबारक खुड़ीअ खां मथे हूंदी हुई। हाणे हज़रत अज़हर जी गोॾ ते मोहम्मद मुस्तफ़ा नज़र कई। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या अज़हर इरफ़ा इज़ारक फ़इन्नहु अनका व अबका। ऐं अज़हर, तूं पंहिंजी गोॾ खे मथे कर, तोखे 2 फ़ाइदा थींदा, इन्नहु अनका व अबका। ऐं अज़हर, जॾहिं तुंहिंजी गोॾ खुड़ीअ खां मथे हूंदी त तुंहिंजी गोॾ उन गंदगी छेणे खां महफ़ूज़ रही, तुंहिंजी गोॾ वधीक उन गंदगी खां बची वई। व अबका, तुंहिंजी गोॾ चंद ॾिहाड़ा वधीक हलंदी। सहाबीअ अर्ज़ु कयो, माहिया इल्ला बरदतुन मिलहा। साईं अल्लाह जा रसूल, ही गोॾ जो कपिड़ो क़ीमती कोन्हे, मूंखे रब साईं घणो नवाज़ियो आहे, जे गोॾ ॻरी पई त मां ॿी वठंदुमि। मोहम्मद मुस्तफ़ा मक़सद खे सम्झी विया त सहाबी मुंहिंजो मक़सदु न सम्झो, शायदि हज़रत अज़हर ईअं थो सम्झे अल्लाह जो रसूल इन जे करे हुकुम थो करे त गोॾ खे खुड़ीअ खां मथे कर ताकि हिन जी गोॾ महफ़ूज़ थिए। महबूब मुस्तफ़ा जो मक़सदु इहो हो त ही सहाबीअ जी ज़िंदगी, लिबास ऐं पोशाक मां मोहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत ते हुजे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबीअ खे फरमायो, उन्नड़ बिरादरी जा इंसानो, अॼु दीनी जलसे में आया हो, मोहम्मद मुस्तफ़ा जी नसीहत खे दिलि जे अंदरि वंडायो। महबूब मुस्तफ़ा फरमायो, या अज़हर अमालक फ़ीह उसवतुन, या अज़हर अमालक फ़ीह उसवतुन, या अज़हर अमालक फ़ीह उसवतुन। ऐं अज़हर, तूं मां मोहम्मद मुस्तफ़ा ॾे ईमान आंदो आहे, मां अल्लाह जो रसूल ऐं पैगंबर आहियां,
तव्हांखे हुकुम आहे नबीअ जी इत्तिबा ऐं पैरवी कयो। मां अलाह जो नबी जॾहिं गोॾ वठंदो आहियां मुंहिंजी गोॾ खुड़ीअ खां मथे हूंदी आहे तंहिंजे करे अज़हर तूं मां मुहम्मद मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो आहे तंहिंजे करे जीअं मुंहिंजी गोॾ आहे अज़हर बि ईअं ई गोॾ खे रखंदो। अज़हर तुंहिंजो नमूनो दुनिया जा इंसान कोन्हनि, तुंहिंजे लाइ नमूनो मां मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात ऐं सीरत ते तंहिंजे करे मुस्लमानो तव्हां असांजे लाइ नमूनो अंग्रेज बेदीन तबिको कोन्हे, दुनियादार इंसान कोन्हनि। अॼु तव्हां असां वटि मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत यतीम थी वई आहे। दीनी जलसे जे अंदरि आया हूं, इश्क़ रसूल जी दावा है, पाण खे मुस्लमान पिया सॾायूं, लेकिन महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत तो मां वटां यतीम थी वई। अल्लाह से क़ुरान पाक में फरमायो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुम अल्लाह। जे मां अल्लाह सां मोहब्बत रखणु चाहियो था मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत जी इत्तिबा ऐं पैरवी कयो। जे मां रब सां मोहब्बत रखणु चाहियो था त महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत जी इत्तिबा पैरवी कयो। छा मक़सदु थियो? अव्हां ॿाहिराणी जा इंसान हो, अव्हां क़ुरान पाक जी आयत जो मक़सदु कोन सम्झंदो। आम अव्हां ईअं सम्झो जीअं हिकिड़ी औरत दुनिया जी जॾहिं शादी कंदी आहे, कुंवार जॾहिं बणबी आहे, उन वक़्त में औरतूं उनखे सींगारींदियूं आहिनि, उनजे मथे जे वारनि खे बि सींगारींदियूं, उनजे हथनि पेरनि खे मेहंदी हणंदियूं, उनजे गिचीअ में सोन जो हार रखंदियूं, उनखे सोन सां दुनिया जे लिबास पोशाक सां सींगारबो आहे। कुंवार खे छो सींगारबो आहे? इन जे करे मुस्लमान सींगारबो आहे कुंवार खे त कुंवार घोट खे न चवे त तूं मूंसां मोहब्बत रखो, बल्कि हिन जे सूंहं खे ॾिसी, मेहंदीअ जे हुस्न खे ॾिसी, सोन जे हुस्न खे ॾिसी, लिबास जे हुस्न खे ॾिसी, वारनि जे हुस्न खे ॾिसी घोट पंहिंजो पाण इन सां मोहब्बत रखे। ईअं रब अहकमुल हाकिमीन तव्हां असां महबूब मुस्तफ़ा जी उम्मत खे चवे थो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, मां रब सां मोहब्बत करणु चाहियो था फत्तबिऊनी युहब्बुकुम अल्लाह। मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत जी इत्तिबा ऐं पैरवी कयो। महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत जे करे मां अर्श वारो रब अव्हां सां मोहब्बत रखंदुमि। छा मक़सदु थियो? तूं उन्हनि बिरादरी जो इंसान आहीं, तूं मथे खां वठी पेरनि ताईं तुंहिंजे वजूद ऐं जिस्म जे अंदरि मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत हुजे, तुंहिंजे चेहरे ते महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत हुजे, तुंहिंजे लिबास में मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत हुजे, तुंहिंजो उथण वेहण महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ते हुजे। जीअं कुंवार जे सूंहं ऐं सिंगार खे ॾिसी घोट पंहिंजो पाण मोहब्बत रखंदो आहे, महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत खे ॾिसी अर्श वारो रब तोसां मोहब्बत रखंदो। साहबा इकराम कहिड़ा इंसान, उहे बि तव्हां सां जहिड़ा इंसान आहे, लेकिन जॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत सीरत खे अपनाइनि था रब उन्हनि सां मोहब्बत रखे। चवे थो उलाइक हिज़्बुल्लाह, मां अल्लाह जी जमात आहे, उलाइक हुम सादिकून, ही सचा इंसान आहिनि। रब तो फरमाए रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, मां रब उन्हनि खां राज़ी आहियां। तंहिंजे करे इंसानो महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत वॾी नेमत आहे। त अर्ज़ु पए कयूं त इंसान ख़्वाहिशात में क़ुरान पाक सां तालुक़ रखे। हाणे अरब जा उहे इंसाननि जिन में जना हुई मुहम्मद मुस्तफ़ा क़ुरान जी दौलत ॾिनी, क़ुरान जे करे उहे इंसान पाकीज़ा इंसान बणिजी विया। अरब जा उहे इंसान जेके शराब जे गंदगीअ में हुआ, क़ुरान पाक जी दौलत मिली, हाणे शराब जे गंदगीअ जे वेझो कोन्हनि। अरब जा उहे इंसान सूद ऐं हराम खोरीअ में आहिनि। जॾहिं क़ुरान सां तालुक़ थिए थो दुनिया रुपए पैसे जी अहमियत कोन्हे। हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा मुंतख़िब थिया, बैतुल माल में आया, सोन जो बि ढेर आहे, चांदीअ जो बि ढेर आहे, दिरहम ऐं दीनार बि पियल आहिनि। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जे ज़बान ते लफ़्ज़ हुआ या दुनिया गरनी गैरी, या दुनिया गरनी गैरी, या दुनिया गरनी गैरी। ऐं सोन ऐं चांदी दिरहम उन्हनि इंसाननि खे वञी गुमराह कयो जिन में ईमान कोन्हे, अल्लाह रसूल सां मोहब्बत कोन्हे। मुहम्मद मुस्तफ़ा असांखे ईमान जी अहिड़ी त दौलत ॾिनी आहे, आख़िरत सां अहिड़ो त रब्तो ऐं तालुक़ ॾिनो आहे जो सोन ऐं चांदी रुपए ऐं पैसे खां वधीक रब ऐं आख़िरत सां शौक़ आहे। दुनिया जी अहमियत कोन्हे, इन खां वधीक अल्लाह सां तालुक़ आहे। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु मदाइन जा फातिह आहिनि। हज़रत साद जॾहिं मदाइन खे फतह कयो, हिकिड़ो सहाबी सगोरो आहे, ग़रीब ऐं मिसकीन बचड़ा बुख ते आहिनि, लेकिन जिस्म ते कपिड़ो उहो सादड़ो पातल आहे। उहो सहाबी सगोरो चेहरे ते निकाब बुट हणी करे 17 उहे जेके हिन संदूकूं खचरनि ते खणी आयो, सोन जी संदूक ऐं पेटिया, एॾी वॾी वॾी संदूक इंसान पाण न खणी सघे, सहाबी खचरनि ते रखी आयो। हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु लोहर खे घुरायो, जॾहिं सोन जा कुल्फ खोलिया विया, सोन जूं संदूकुनि जा ढक खुलिया,
उनमें हीरा ऐं जवाहिरात आहिनि। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु फातिह मदाइन साहबी तो फरमाए, मांखे ईअं लॻो ॼण अॼु अधु दुनिया साद जे क़दमनि ऐं पेरनि जे आॾो आहे। हज़रत साद उन मुस्लमान साहबीअ खे फरमायो त तोखे त हूअं इनाम मां ॾियां, हाणे मां इनाम कोन ॾींदुमि। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़तुल मुस्लिमीन तोखे इनाम ऐं बदिलो ॾियनि। उन साहबीअ फरमायो, साद तुंहिंजी ख़िदमत में मदाइन जे बादशाह जूं इहे 17 संदूकियूं जेके ख़िदमत में खणी आयो आहियां, सोन ऐं जेके सोन जूं पेटियूं आहिनि जंहिंमें हीरा ऐं जवाहिरात आहिनि, साद इन जे करे न खणी आयो आहियां त मूंखे वॾो इनाम ॾिनो वञे, मूंखे वॾो नवाज़ियो वञे। वमा उमिरू इल्ला लियाबुदुल्लाह मुख़लिसीन लहु दीन। अल्लाह से क़ुरान मजीद में फरमायो, जेको बि अमल कयो मक़सद मां अल्लाह जी रज़ा हुजे। साद रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ खे, अमीर लश्कर खे उहो सिपाही आम मुस्लमान सहाबी थो चए, साद मुंहिंजो इहो अमल अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर आहे, न मूंखे इनाम जी ज़रूरत, न मूंखे बदिले जी ज़रूरत, न मूंखे इज़त शोहरत जी ज़रूरत आहे। अॼु तव्हां असां इंसान थोरो अमल पियो थिए, वॾी मोबाइल ते तस्वीर अचे, रोड त उहो सुठो ठहियलु कोन हूंदो, लेकिन उते उहो जेको आहे उन इंसान जो नालो लिखियलु हुजे त फिलाणे जो इफ़्तिताह थियो। तुंहिंजे मुंहिंजे अंदरि दुनिया जी इज़त शोहरत आहे, क़ुरान सां तालुक़ कोन हो, हुते मुहम्मद मुस्तफ़ा जी सोबत तरबियत आहे। सहाबीअ खे इन शइ जी ज़रूरत कोन्हे। हज़रत साद पोयां जांच कई, आख़िर सहाबी बदिलो नथो वठे, इन जे घर जो त जाइज़ो मोकिलियां। हाणे हज़रत साद हिकिड़े पंहिंजे ख़ादिम खे मोकिलियो, वञी ॾिसे त दरियाह जे वट ते सहाबीअ जो घरड़ो आहे, छपर ऐं झूपड़ी आहे, 7 ॾिहाड़ा थिया आहिनि, घर में बाहि कोन थी भरे, बचड़ा बुख ऐं फाके ते आहिनि। उहो ख़ादिम अखियुनि मां लुड़क हारींदे हज़रत साद जी ख़िदमत में आयो। हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु पुछो, ख़ादिम खां छो पियो अखियुनि मां लुड़क हारे, कहिड़ी शइ जो सदमो आहे? ख़ादिम अर्ज़ु कयो, अजीब मुहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी आहे, घर त सादो हुसि, बचड़ा त बुख ते हुआ, 7 ॾींहं घर में बाहि कोन पई भरे, लेकिन सहाबी तोखां इनाम बदिलो न पियो वठे। हज़रत साद जे अखियुनि खां लुड़क आया। हज़रत साद उन वक़्त में अजीब लफ़्ज़ फरमाया, ऐं मुहम्मद मुस्तफ़ा, मां तुंहिंजे तरबियत दीन तां क़ुर्बान वञा। उहे इंसान जिन में सूद ऐं हराम खोरी ही, जेके दुनिया ऐं रुपए सां तालुक़ रखंदा हुआ, ऐं मुहम्मद मुस्तफ़ा तूं उन्हनि खे अहिड़ो त अख़लाक़ ऐं क़ुरान जी दौलत ॾिनी। अॼु दुनिया जी ज़रूरत कोन्हे, बच्चा बुख ते आहिनि, लेकिन रब सां तालुक़ कामिल आहे। इंसानो इहा दीन जी बरकत आहे। तॾहिं यहूदी मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा जी पाकीज़ा ज़िंदगी ॾिसी करे चवण लॻा, का अन्नहुम मलाइकतुन यमशून अलल अर्ज़, ॼण अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता धरतीअ ते हलनि था, अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता धरतीअ ते हलनि था। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़तुल मुस्लिमीन, फ़लस्तीन जॾहिं हज़रत साद बिन अबी वक़ास, हज़रत अबू उबैदा रज़ियल्लाहु अन्हु जन सहाबिन जे उन्हनि जेके हिन जदोजहद ऐं मेहनत सां जॾहिं फ़लस्तीन मुस्लमाननि में आयो, हाणे बैतुल मुक़द्दस जी कुंजी ऐं चाबी यहूदीअ खे आहे। यहूदी सहाबिन खे चवण लॻो, बराबरि तव्हांखे बैतुल मुक़द्दस आहे, लेकिन मां चाबी उनखे ॾींदुमि जेको अव्हां जो मुस्लमान आहे, जेको ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहे, ताकी मां ॾिसां त उमर केरु आहे। हज़रत साद अबू उबैदा रज़ियल्लाहु अन्हुमा हज़रत उमर साईं जी तरफ़ ख़तरो लिखनि था। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़तुल मुस्लिमीन मदीने खां हलनि था, जॾहिं फ़लस्तीन में पहुचनि था, यहूदी जॾहिं ॾिठो साम्हूं हिकिड़ो उठ ते सुवार आहे, ॿियो मुहार खां वठी अचे थो। हज़रत साद अबू उबैदा खां पुछणु लॻो यहूदी, जेको मथे उठ ते सुवार आहे इहो हज़रत उमर आहे? त साहिबिन अर्ज़ु कयो, न, इहो ग़ुलाम ऐं ख़ादिम ऐं नौकर आहे, जेको उठ जे मुहार खां वठी पियो अचे, इहो हज़रत उमर आहे। यहूदी जे अखियुनि मां लुड़क आया, हज़रत उमर साईं जी ख़िदमत में आयो। ऐं उमर, मां पंहिंजे मज़हबी किताबनि में पढ़ियो हुउमि, मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी अहिड़ा हूंदा जेके ग़ुलाम नौकर खे मथे विहारींदा, लेकिन तोणी दुनिया जी हुकूमत ऐं इक़्तिदार हूंदो, तवाज़ो निवड़त अख़लाक़ एतिरो हूंदो, उठ जी मुहार उन जे हथ में हूंदी। मूंखे इहो ख़्यालु हो त कॾहिं इहे सहाबी ॾिसंदुमि, लेकिन उमर अॼु तुंहिंजे तवाज़ो निवड़त खे ॾिसी मां त शर्त कयो हो हिननि जे अव्हां जे हथ ते बैतुल मुक़द्दस जी कुंजी रखंदुमि, पर उमर तुंहिंजे अख़लाक़ तवाज़ो ऐं निवड़त मुंहिंजे दिलि में इस्लाम जी एतिरी त मुहबत आंदी आहे, तुंहिंजे हथ ते चाबी पोइ रखबी। अॻ में हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु मूंखे इस्लाम में आणे, हज़रत उमर जे हथ ते कलमो पढ़ी मुस्लमान थो थिए, पोइ हज़रत उमर जे हथ ते कुंजी चाबी थो रखे। मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो, मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह, जेको जेॾी निवड़त कंदो अल्लाह से उनजो एॾो मक़ाम ॾींदो। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु सहाबा में इख़लास केतिरो हो। अॼु पूरी दुनिया जे अंदरि जेके जेके तव्हां मुस्लमाननि खे रियासतूं आहिनि,
चाहे मुसलमान हुक्मरान में ज़िना शराब ऐं बुराई अची वई, हराम खोरी अची वई, दीन खां दूरी अची वई, चाहे तव्हां असां पब्लिक ऐं अवाम गुनाह ऐं बुराइनि में मुब्तला थियासूं, लेकिन उहो सहाबीअ जो इख़लास आहे। पूरी दुनिया जे अंदरि जेके बि इस्लामी रियासतूं ऐं मुल्क आहिनि, इहे उहे मुल्क आहिनि जेके हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त में फ़तह थिया। मुसलमानो इहो सहाबा जो इख़लास त अर्ज़ु पे कयूं क़ुरान पाक सां तालुक़ ज़रूरी आहे। ॿियो अल्लाह साईं इंसान में गुस्सो कावड़ रखियो। कावड़ अल्लाह साईं छो रखी आहे, इन में बि रब जी हिकमत आहे। इंसान पंहिंजे जान जो तहफ़ुज़ चाहींदो आहे। अवां ॻोठाणा इंसान हो ॿारड़ी जा, कंहिंखे ॿकरी हूंदी, कंहिंखे मेंह हूंदो, को इंसान पंहिंजी जान जी हिफ़ाज़त कंदो आहे। जान जो तहफ़ुज़ इंसान अॻ में चाहींदो आहे, पंहिंजे बच्चनि जी हिफ़ाज़त चाहींदो आहे। हाणे इहो इंसान जॾहिं ईमान आणींदो, कलमो पढ़ंदो, ईमान ऐं कलमे जे करे हिन मुसलमान जी दिलि में अल्लाह सां मुहबत कामिल, रसूलुल्लाह सां मुहबत कामिल ऐं उन जे सहाबा अहल बैत सां मुहबत कामिल, क़ुरान शरीफ़ सां मुहबत कामिल, उलमाए हक़ उलमाए दीन सां मुहबत कामिल। जॾहिं इन ईमानियात जे शयुनि में मुहबत आहे त मुसलमान जे दिलि में इज़त एहतराम उन जो बुनियादी आहे। जेको बि इंसान मुसलमान आहे, जंहिं बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे दामन में आयो आहे, इहो मुसलमान इहा शइ चाहे थो त रब जी इज़त हुजे, रसूलुल्लाह जी इज़त हुजे, क़ुरान पाक जी ताज़ीम हुजे, सहाबा अहल बैत जी ताज़ीम हुजे, उलमाए हक़ जी ताज़ीम हुजे। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास त कंहिं मुसलमान जे साम्हूं कंहिं गैर मुस्लिम अल्लाह जे शान में तौहीन ऐं बेअदबी कई, मुसलमान गुस्ताखी खे बर्दाश्त न कंदो। जे रसूलुल्लाह जे शान में कंहिं गैर मुस्लिम गुस्ताखी बेअदबी कई त उहो मुसलमान बेअदबी बर्दाश्त न कंदो। जे क़ुरान पाक जी बेहुरमती को गैर मुस्लिम अची कंदो त मुसलमान गुनाहगार बर्दाश्त न कंदो। तव्हां नेट ते फिरास जे अंदरि ॾिसो, उहो इंसान जेकॾहिं क़ुरान जी बेहुरमती करे थो त आम इंसान उन हीअ क़ुरान जी बेहुरमती उन खां बर्दाश्त नथी थिए। सहाबा अहल बैत जी तौहीन मुसलमान खां बर्दाश्त नथी थी। उलमाए हक़ उलमाए दीन, जंहिंजे वास्ते सां क़ुरान जी दौलत मिली, इल्म जी दौलत मिली, अल्लाह रसूल जी सुञाण मिली, मोहम्मद मुस्तफ़ा जे इश्क जी दौलत मिली, अल्लाह जे ज़िक्र जी जेका आहे असांखे दौलत मिली। इन उलमाए हक़ उलमाए दीन, उलमाए रब्बानीयीन जी तौहीन बेअदबी मुसलमान बर्दाश्त न कंदो। अल्लाह से कावड़ इन जे करे रखी मुसलमान जान जी हिफ़ाज़त करे। अल्लाह से कावड़ इन जे करे इंसान खे ॾिनी पंहिंजे बच्चनि जो तहफ़ुज़ हिफ़ाज़त करे। अल्लाह से इंसान में कावड़ इन जे करे रखी आहे, रब जी तौहीन हिन खां बर्दाश्त न थिए, रसूलुल्लाह जी तौहीन बर्दाश्त न थिए, क़ुरान जी तौहीन बर्दाश्त न थिए, सहाबा अहल बैत जी तौहीन बर्दाश्त न थिए, उलमाए हक़ जी तौहीन बर्दाश्त न थिए। तॾहिं अल्लाह से क़ुरान मजीद में फरमायो, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे, उन जी जमात मुसलमान सहाबी सगोरा, उन्हनि में ॿ खूबियूं आहिनि। अशद्दाउ अलल कुफ़ार, जेको काफ़िर दीन जे ख़िलाफ़ साज़िशूं पियो करे उन काफ़िर ते सख़्तु आहिनि, लेकिन रुहमाउ बैनहुम, पाण में मुहबतूं ईसार आहे। तंहिंजे करे मुसलमानो, अॼु अल्लाह से तव्हां असांखे पाकिस्तान जे अंदरि जमीयत उलमा इस्लाम जी, उलमा बुज़ुर्गनि दरवेशनि जी उहा जमात अता कई आहे, जंहिं जमात तव्हां असां मुसलमाननि खे ॿ नज़रिया ॾिना आहिनि। हिकु अशद्दाउ अलल कुफ़ार, उहो अंग्रेज़ जेको दीन जो दुश्मन आहे, उहा यहूदियत जेका दीन इस्लाम जी दुश्मन आहे, शाह इस्लाम जी दुश्मन आहे, फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि जी दुश्मन आहे। तव्हां असांजे बर्रे सग़ीर जे अंदरि जिथे इल्म ऐं दीन जा चर्चा हुआ, कस्बे कस्बे ॻोठ ॻोठ में क़ुरान दीन जी तालीम हुई, अंग्रेज़ उनखे निशानो बणायो। तंहिंजे करे उलमाए उन ही इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम जे उलमा बुज़ुर्गनि अकाबिरीन, तव्हां असां मुसलमाननि खे सुजाग कयो ऐं बेदार कयो। ख़बरदार मुसलमानो, पंहिंजे असलाफ़ ऐं अकाबिरीन जे नक्शे कदम खे अपनायो। हज़रत रोज़े धणी कॾहिं शाह इस्माइल शहीद ख़िदमत में अचनि था, अंग्रेज़ जे ख़िलाफ़ उन्हनि जूं तहरीकूं हलनि थियूं, हज़रत रोज़े धणी उन्हनि सां बाहि ॿेली थी उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियनि था। कॾहिं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह हज़रत शेखुल हिंद जी ख़िदमत में अचनि था, कॾहिं हज़रत शेखुल हिंद ताज महमूद अमरोटी जी ख़िदमत में अचनि था। कॾहिं उहो तो वक़्तु अचे थो जो हज़रत ताज महमूद अमरोटी हिंदुस्तान जे बम्बई स्टेशन ते अचनि था। उन सां गॾु रफ़ीक ॿ आलिम दीन आहिनि,
ख़बर थी पए त अंग्रेज़ ज़ालिम चंद मुसलमाननि खे क़ैद करे हिंदुस्तान में अची ज़ुल्म में रखियो आहे। अॼु उन जंहिं रेल में सफ़र थींदो उन रेल में मज़लूम मुसलमाननि खे अंग्रेज़ खणी हलंदो। हुकूमत अंग्रेज़ जी आहे, फ़ौज अंग्रेज़ जी आहे, कानून अंग्रेज़ जो आहे। उलमा उहे जेके आहिनि शदाइद ऐं इम्तिहान में आहिनि। हज़रत अमरोटी बम्बई स्टेशन ते वुज़ू करे उलमा खे फरमायो, ख़िदमत में ॿ रफ़ीक आलिम दीन आहिनि, फरमायो अॼु इन जे करे वुज़ू थो कयां, ॿ रकातूं नफ़िल पढ़ंदुमि। बम्बई स्टेशन ते हज़रत ताज महमूद अमरोटी आज़ादीअ जे इमाम ॿ रकाता नफ़िल पढ़ी रब खां दुआ घुरी, ऐं रब ताज महमूद अमरोटी तोखां दुनिया दौलत कोन पियो घुरे, तोखां मज़लूम मुसलमाननि जी रिहाई आज़ादी पियो घुरे, ज़ालिम अंग्रेज़ सां बग़ावत जो दर्सो ऐं सबक जज़्बो पियो घुरे। हज़रत अमरोटी दुआ घुरी, रब या अॼु उन मज़लूम मुसलमाननि जी आज़ादीअ में ताज महमूद अमरोटी शहीद थींदो या ताज महमूद अमरोटी मुजाहिद गाज़ी बणिबो। जॾहिं रेल बम्बई स्टेशन ते आई, हज़रत अमरोटी रेल में वेठा, पूरे रेल जे गाॾियुनि में जाइज़ो वरितऊं, किथे मज़लूम मुसलमान कैदी ॾिसण में न आया। अंग्रेज़ उलमा जी जासूसी पे कयो। उनखे ख़बर पई त सिंध जो दरवेश जंहिंजे वजूद ऐं फ़क़ीरनि ऐं जमात जे अंदरि अंग्रेज़ खां नफ़रत आहे, अॼु ताज महमूद अमरोटी हिंदुस्तान जे बम्बई स्टेशन ते आहे। हज़रत अमरोटी जे डप ऐं ख़ौफ़ खां अंग्रेज़ रेल में कैदी मुसलमान नथो खणे। हे तुंहिंजे मुंहिंजे अकाबिर जे अंदरि अल्लाह जो सजदो हो, अल्लाह जो ज़िक्र हो, रब सां तालुक हो, लेकिन उम्मत मुस्लिम जो दर्द हो। ज़ालिम अंग्रेज़ खां एतिरी त नफ़रत हुई जो हज़रत अमरोटी बम्बई स्टेशन ते अचे त अंग्रेज़ खे जुरत न थिए जो रेल में मज़लूम कैदी मुसलमान खे आणे। तंहिंजे करे सिंध धरती जा तव्हां असां मुसलमान, उन उलमा ऐं बुज़ुर्गान दीन सां तव्हां असांजी निस्बत आहे। हीअ धरती औलिया इकराम जी धरती आहे, उलमा जी धरती आहे, दरवेशनि जी धरती आहे। तव्हां असांजी सिंध धरतीअ में औलिया इकराम, बुज़ुर्गान दीन, उलमा दीन जी नेमत अची मिले थी। सिंध धरती कहिड़ी धरती आहे? उहो दारुल उलूम देवबंद जे अंदरि मदरसो जेको देवबंद जे दारुल उलूम देवबंद जो बुनियाद थो पए। हज़रत क़ासिम नानोतबी रशीद अहमद गंगोही 1867 में जॾहिं बुनियाद था रखनि, उन वक़्त में सिंध जे अंदरि हज़रत अब्दुर्रहमान सखरवी जी ख़िदमत में अचनि था। तव्हां देवबंद शरीफ़ हलो, मदरसे जो बुनियाद थो पए। हज़रत अब्दुर्रहमान सखरवी रहमतुल्लाह अलैह आलिम दीन सफ़र जी मजबूरी ॿुधाई, हिन हितां हथड़ा खया, दुआ घुरी। जेकॾहिं ईअं चइजे दारुल उलूम देवबंद इल्म ऐं दीन जो मंबो ऐं मरकज़ हो, एशिया में दीन जो वॾो हिकिड़ो मरकज़ थियो, जितां वॾा वॾा मुजाहिद दीन जा कुर्बानी ॾींदड़ इंसान आलिम दीन पैदा थिया, जन मोहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत सीरत दीन जे हर शोबे खे आबाद कयो। उन देवबंद जे मदरसे जे बुनियाद में तव्हांजे सिंध जे आलिमनि दरवेशनि जा बि दुआ जा हथड़ा कयल। सिंध धरती ईअं नाहे, हीअ धरती औलिया इकराम, उलमा इकराम जी धरती आहे। तंहिंजे करे मुसलमानो ख़िदमत में अर्ज़ु कयुमि, जज़्बात में तालुक बि क़ुरान सां ज़रूरी आहे। जे क़ुरान सां तालुक न हूंदो, गुस्से ऐं कावड़ जे करे 3 गुनाह थींदा आहिनि। हाणे ज़ुल्म ऐं ज़्यादती कावड़ में थींदी आहे, हक़ तलफ़ी कावड़ में थींदी आहे, ऐं कंहिं इंसान जो क़त्ल ऐं खून कावड़ में थींदो आहे। उन हीअ इंसान जी बेहुरमती गुस्से कावड़ में अची थींदी आहे। हाणे इंसान खे ज़रूरत अची थी क़ुरान पाक सां तालुक रखे, ताकि जज़्बात ऐं गुस्से में क़ुरान सां तालुक हुजे। हे इंसान उन जज़्बात ते कंट्रोल करे। तंहिंजे करे इंसानो ख़्वाहिशात में बि ज़रूरत क़ुरान जे तालुक जी आहे, गुस्से कावड़ में बि ज़रूरत क़ुरान जे तालुक जी आहे। इन जे करे मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो, इन अफ़ज़ल इबादत उम्मती क़िराअतुल क़ुरान, मुंहिंजे उम्मत जे अमलनि में भलो अमल क़ुरान जी तिलावत आहे। तंहिंजे करे मुसलमानो, अॼु असां उलमा अवां मुसलमाननि जी ख़िदमत में मुअद्दिबाना इहा था अर्ज़ु कयूं, तव्हांजो तालुक बि क़ुरान पाक सां हुजे, अव्हां जे बच्चनि जो तालुक बि क़ुरान पाक सां हुजे। पंहिंजे कस्बात ॻोठनि में वञी करे क़ुरान जे मकातब मदारिस खे क़ाइमु कयो, जेको असुल पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़सद ऐं महवर हो। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु उहो मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी आहे, जंहिं पंहिंजी रियासत जे अंदरि 22 लख मुरबा मील में क़ुरान जे तालीम जो निज़ाम आम कयो। जेके बि हुफ़ाज़ उस्ताद रखिया विया, तनख़्वाह ऐं पघार हज़रत उमर सां ई ॾींदा हुआ। हज़रत अबू सुफ़ियान निगरान हो। जेकॾहिं तोखे मूंखे सहाबा अहल बैत सां निस्बत आहे, उन्हनि क़ुरान जी ख़िदमत कई। अॼु जे मुसलमान में क़ुरान सां रब्तो, क़ुरान सां तालुक ज़रूरी आहे। तंहिंजे करे अल्लाह से तव्हां असांखे क़ुरान पाक सां तालुक अता फ़रमाए। मौलवी ग़ुलाम क़ादिर साहब जी महिनत खे अल्लाह से क़बूल फ़रमाए। उलमा जी हाज़िरी, तव्हां असांजी हाज़िरी खे अल्लाह से क़बूल अता फ़रमाए।
वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।